अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नाज़रीन, राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौहर गांगरो। नाज़रीन, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त पाकिस्तान जी मौजूदा हुकूमत 2 सालनि जी जेका करप्शन जी जे हवाले सां मामिलो आहे उहा इंडेक्स में इज़ाफ़ो थियो आहे। जेतोणीकि ही मौजूदा पीटीआई हुकूमत इहा दाई रही आहे त हू करप्शन जे ख़िलाफ़ जिदोजहद करे रहिया आहिनि, जॾहिं त अपोज़िशन ते जेके मुख्य पार्टियूं आहिनि उन्हनि जे सरबराहनि ते पिणु केस आहिनि, उन्हनि खे सज़ाऊं मिलियूं आहिनि, पर मौजूदा हुकूमत जी जेका इन रिपोर्ट में कारकर्दगी आहे उहा इंतहाई मायूस कोन आहे। ऐं जेतोणीकि पार्लियामेंट जे फोरम ते ॾिसिजे त मौजूदा हुकूमत पार्लियामेंट में कोरम पूरो नथी करे सघे। हिन वक़्तु क़ौमी असम्बली ऐं सेनेट जा इजलास जारी आहिनि। गुज़िरियल जेको इजलास हुयो क़ौमी असम्बली जो, उन में बि कोरम जो हुकूमत सां मसइलो हो। जेतोणीकि इन सॼे मामले खे ॾिसंदे अपोज़िशन तमामु हिकिड़ी एग्रेसिव आहे। न सिर्फ़ु शाराए दस्तूर ते अपोज़िशन पहुती आहे, जेके इलेक्शन कमीशन जे साम्हूं उन्हनि एहतजाज कयो ऐं पीटीआई जी फॉरेन फंडिंग जे केस जे हवाले सां मुतालबो कयो त फौरी तौर ते फ़ैसिलो ॿुधायो वञे। इमरान ख़ान साहब जी जेका तक़रीर आहे उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तक़रीरूं थींदियूं रहियूं आहिनि, जंहिंमें कॾहिं कॾहिं इंतहाई हिकु तकरारी बयान बि साम्हूं ईंदा रहिया आहिनि वज़ीर अज़म साहब जा। ताज़ो सिंध जे हवाले सां जेको वज़ीर अज़म साहब जो बयानु आयो, उनजो चवणो त सिंध सूबो हुननि जो न आहे, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सूबो आहे। इहो पाकिस्तान जे वज़ीर अज़म जो इहो पहिरियों भेरो इन क़िस्म जा कलमात आहिनि जेको पूरे पाकिस्तान जो वज़ीर आज़म हुजे उहो हिकु फेडरेटिंग यूनिट लाइ चवे त उहो हुनजो सूबो न आहे। इहो इन बयान ते तमामु घणी तनक़ीद कई पई वञे ऐं बहस जो मौज़ू आहे। हाणे ॾिसिजे त जेका मौजूदा हुकूमत आहे उन्हनि जा बयान ऐं उन्हनि जूं दावाऊं, ॿिए तरफ़ पीटीएम जे प्लेटफॉर्म ते जेके अपोज़िशन जी जदोजहद आहे, ॾिसिजे त पार्लियामेंट जे फोरम ते जेतोणीकि अपोज़िशन टफ टाइम ॾियण लाइ सोचे रही आहे ऐं उनखां अलावा अदम एतबाद वारो बि मामिलो आहे, ॾिसिजे त इहा सॼी सूरत हाल कहिड़ो कर मोड़े थी। नाज़रीन, असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अॻवान ऐं क़ौमी असम्बली जी मेंबर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ॿुधाइजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका पीटीएम जो एक्शन प्लान हो उन तहत त मुख़्तलिफ़ मनसूबा हुआ, पर हाणे फाइनली हिन वक़्तु अदम एतमाद वारी ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां फ्लैश कई वई आहे। जेकॾहिं लॉन्ग मार्च बि नथी थिए इस्लामाबाद तरफ़, धरना बि नथा लॻनि ऐं जलसनि वारो सिलसिलो बि रुकिजी वञे थो ऐं मामिलो अची नो कॉन्फिडेंस ते अचे थो, त इन खां अॻु सेनेट इलेक्शन में बि ॾिठोसीं त नो कॉन्फिडेंस वारे मामले ते का गड़बड़ थी हुई। त हाणे तव्हां सिर्फ़ु नो कॉन्फिडेंस ते छा एतमाद करे सघो था? इहा जेका मूव आहे उहा फ्रूटफुल साबित थींदी ऐं उन तव्हांजी जेका पीडीएम जी अपोज़िशन जी जदोजहद आहे उहा बारावर साबित थी सघंदी? बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी अदा। सभ खां पहिरियों ॾिसो, पीडीएम जी जेका इजलास हुयो उन में इलाही सारा ऑप्शन रखिया विया हुया, पर उन में इहो ज़रूरु चयो वियो हुयो त जंहिं बि ऑप्शन खे इस्तेमालु कयो वेंदो, पर उन में इहो ॾिठो वेंदो त जमहूरियत खे ख़तरे में नाहे विझणो, पार्लियामेंट जी सुपरमेसी ऐं आइन जी बालादस्ती खे बि साम्हूं रखी करे उन हिसाब सां असांखे पंहिंजी मूवमेंट हलाइणी आहे। ऐं ॻाल्हि अचे थी नो कॉन्फिडेंस ते, त जॾहिं तव्हां पाण ॾिसो था त हिन वक़्तु हुकूमत जी बौखलाहट जो इहो हाल आहे जो हुननि जा उबता सुबता बयान ऐं ग़लति तरीक़े सां जेके हुननि जूं हलनि थियूं पियूं ॻाल्हियूं, उहे सभु तव्हांजे साम्हूं आहिनि। उहा हुननि जी बौखलाहट खे साम्हूं आणे थी। नो कॉन्फिडेंस जो हिकिड़ो ऑप्शन जेको आहे उहो पीडीएम जे प्लेटफॉर्म ते सजेस्ट कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जमहूरियत खे सपोर्ट कई आहे, आइन जी बालादस्ती चाही आहे ऐं असांजी कोशिशि इहा हूंदी त जेके असां पार्लियामेंट जी सुपरमेसी जी ॻाल्हि ॿाहिरि कयूं था त इहा ई शइ जेकॾहिं असांजे पार्लियामेंट में हल थी सघे थी ऐं उन में जमहूरियत
इहो ॿुधायो त PDM जॾहिं क़ाइमु थियो ऐं उनजो मेज़बान बि पाकिस्तान पीपल्स पार्टी हुयो ऐं उन वक़्तु जॾहिं उन जा नुक़्ता पेश कया विया ऐं उनजो हिकिड़ो लाइन ऑफ एक्शन ॿुधायो वियो, सॼो जॾहिं प्लान ॿुधायो वियो त छा का मुशावरत में कमी हुई, छा इहे सभु ऐलान जेके हा उहो प्री मेच्योर ऐलान हा, उन बैदि उन्हनि ऐलाननि खे तब्दील कयो वियो, हिकमत अमली बि तब्दील कई वई, तव्हां छा था सम्झो त या विदिन PDM को एतमाद साज़ी जी का खोट आहे? न त ॾिसो, तव्हांखे ख़बर हूंदी त PDM 11 जमायतुनि जी हिकिड़ी प्लेटफॉर्म आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त हर पार्टी जो पंहिंजो हिकिड़ो असूल हूंदो आहे, पंहिंजो मंशूर हूंदो आहे ऐं पंहिंजा ई ओपिनियन्स हूंदा आहिनि। त उहे जॾहिं हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेहंदा त डिफरेंट ओपिनियन ज़रूरु थी सघनि था, पर कोई बि उन में मुखालफ़त या कोई नाहे। ज़ाहिर जॾहिं माण्हू वेहंदो आहे त डायलॉग थींदा आहिनि ऐं उन खां पोइ ई कोई सजेशन ते इम्प्लीमेंटेशन थींदी आहे। हिन हुकूमत में एतिरी हिम्मत त न आहे जो कंहिं सां वेही करे उहो डायलॉग करे सघनि, मसला जेके आहिनि पार्लियामेंट जे अंदरि हल करे सघनि। इन्हनि जे इन बौखलाहट ऐं इन्हनि जी नाअहली जे सबबु ई PDM वजूद में आई ऐं इंशाल्लाह इन्हनि जी नाअहली ऐं नाकामी खे ई ख़तमु करण जे लाइ असां अॻिते निकिता आहियूं ऐं जेको बि कोई डिसीशन थींदो इंशाल्लाह मुशावरत सां थींदो ऐं डिफरेंट ओपिनियन हर पार्टी जा हूंदा, पर जॾहिं जेको बि सजेशन्स हूंदियूं उन ते डायलॉग थियण खां पोइ जेको बि डिसीशन हूंदो तव्हांजे साम्हूं ईंदो। अच्छा, PM साहब हिन वक़्तु बि बज़िद आहे त जेका अपोज़िशन जो ई सॼो एहतजाज आहे, PDM जो गॾु थियणु आहे, उहो ख़ालिसतन हू NRO चाहिनि था ऐं जेके एहतसाब वारो मामिलो आहे उन खां हू भॼणु चाहिनि था ऐं ख़ासि तौर ते PDM जो जेको मुख्य पार्टियूं आहिनि उन ते एहतसाब अदालतुनि में केस आहिनि। त तव्हां छा था सम्झो त इहो जेको मुसलसल बयानियो आहे इमरान ख़ान जो, त पोइ ज़ाहिर आहे ॻाल्हियुनि वारे मेज़ ते अचण जो बि वज़ीर आज़म जो मूड न आहे, त पोइ छा ही PDM जी जेका जिदोजहद आहे उहा वधीक एग्रेसिव थींदी या PDM इन सॼी जिदोजहद खां बचण जे लाइ नो कॉन्फिडेंस वारे मामले ते अची वई आहे? छो त नो कॉन्फिडेंस वारो मामिलो पाकिस्तान जहिड़ी सियासत में कॾहिं कॾहिं मशकूक बि थी वेंदो आहे। ॾिसो त जेकॾहिं न्याज़ी साहब खे, इमरान ख़ान न्याज़ी खे इहो लॻे थो त असां उन खां NRO घुरूं था पिया, त इहो बिल्कुलु ग़लति आहे। पहिरियों साम्हूं अची करे ॿुधाइनि त उन्हनि खां NRO घुरे केर थो। NRO त उन्हनि पंहिंजे जेके सॼे खॿे माण्हू वेठा आहिनि, माफ़िया आहे, उन्हनि खे ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी इन्हनि शयुनि खां, एहतसाब खां या पोइ जेलुनि खां, कोड़नि खां, सज़ाउनि खां, फांसियुनि खां जेकॾहिं डिॼंदी हुजे हा त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तव्हांखे ख़बर आहे साईं ख़ुर्शीद अहमद शाह साहब 1.5 साल खां वठी करे कस्टडी में आहिनि ऐं उन्हनि सां जेके उन्हनि जा ॿिया माण्हू उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो या उन्हनि जे मथां केस मढ़िया विया हुया, उन्हनि खे बाइज़त बरी कयो वियो आहे। ॾिसो, इहे शयूं आहिनि जंहिंमें ख़बर पए थी त हे सिर्फ़ु वन साइडेड एहतसाब आहे। जेकॾहिं एहतसाब करिणो आहे त अक्रॉस द बोर्ड करणु घुरिजे ऐं उन में मूंखे लॻे थो त अधु खां वधीक कैबिनेट जेका हूंदी उहा पंहिंजे केसनि खे साफ़ कराइण में लॻी पई हूंदी। सभ खां पहिरियों त प्राइम मिनिस्टर ई पंहिंजे केसनि में अटकी पवंदो। जेको सादिक अमीन जो टाइटल उन्हनि खे सुप्रीम कोर्ट जी तरफ़ खां मिलियो आहे त फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो अचणु ॾियो, ख़बर पइजी वेंदी त केरु केतिरो सादिक अमीन आहे ऐं केरु केतिरो करप्ट आहे। करप्शन जी त हाणे ताज़ी मिसाल ॾिठी आहे। ट्रांसपेरेंट इंटरनेशनल रिपोर्ट जेको आई आहे त 117 खां असां 124 नंबर ते अची विया आहियूं। त इन मां साबित थिए थो त करप्शन किथे आहे ऐं कंहिंजे दौर में घणी करप्शन थी आहे ऐं केरु करप्ट आहे। ऐं NRO जेके घुरनि था उन्हनि जा नाला साम्हूं अची करे ॿुधाइनि। असां न इन शइ खां डिॼण वारा आहियूं, न एहतसाब खां डिॼण वारा आहियूं, न ई सज़ाउनि खां डिॼण वारा आहियूं। असां फ्रंट फुट ते अची करे ॻाल्हाइण वारा आहियूं ऐं जेकॾहिं असां नो कॉन्फिडेंस वारो इन खे चूज़ कयो ऑप्शन खे, त इहो हिकु सजेशन आहे PDM जे प्लेटफॉर्म ते। जेकॾहिं इन्हनि ते सभिनीनि जी राज़पो हूंदो त इन शइ खे यूज़ कयो वेंदो, जेकॾहिं नाहे त अॻिते इलाही ऑप्शन आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कयो वेंदो। PDM में ॾिठो ई वियो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मौक़िफ़ रहियो आहे उहो बिन अलॻि थलॻि मौक़िफ़ रहियो आहे। त छा उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे तजुर्बे खे बरूकार लाहे थी या आसिफ ज़रदारी साहब जा जेकी PR आहे या आसिफ ज़रदारी साहब जी जेको सियासत जो मोड आहे या शुरू खां वठी जेको मफ़ाहमत वारी ज़रदारी साहब ॻाल्हि कई आहे, त इन में हुकूमत इहो बि चाहे थी त ऐं इहो तासिर बि ॾिए पई त इहो अपोज़िशन हिन वक़्तु केसनि जे करे गिल्टी आहे जंहिं सबबु इहे मफ़ाहमत या इहे मामला थियनि पिया।
तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो तजुर्बे खे कमु आणे पई, ज़रदारी साहब पंहिंजी PR कमु आणे पियो, या वाक़ई जेकी हुकूमत जो मौक़िफ़ आहे उनखे का तक़वियत आहे? ॾिसो त सभ खां पहिरियों पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेके क़यादत शहादतूं ॾिनियूं आहिनि, क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, उन्ही जे बेस ते अगरि ॾिठो वञे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जमहूरियत जी ॻाल्हि कई आहे ऐं हिन वक़्त ताईं जेकी क़यादत क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उहे सिर्फ़ु जमहूरियत खे क़ाइमु रखण जे लाइ ॾिनियूं आहिनि। त असां उन्ही रिवायत खे ई क़ाइमु रखंदे आइन जी बालादस्ती ऐं जेका पार्लियामेंट जी सुपरमेसी आहे उन जी ॻाल्हि कंदासीं। असां उन्हनि माण्हुनि मां न आहियूं जेके पार्लियामेंट ते हमिलो करनि ऐं पार्लियामेंट कंटेनर ते बीह करे सिविल नाफ़रमानी करनि ऐं माण्हुनि खे जेके आहिनि उहे वायलेंस करणु, लॉ खे टोड़ण जे लाइ राज़ी करणु, इहे शयूं असां कोन कयूं आहिनि। पर असां हिकिड़ो ऑप्शन ॾिनो आहे, जेकॾहिं जॾहिं सॼी PDM जूं पार्टियूं उन ते राज़ी थींदियूं त इनशाला इन शइ में थींदासीं। ऐं जिथे आसिफ अली ज़रदारी साहब जी सियासी कैरियर जी ॻाल्हि आहे त हो हिकु सीनियर सियासतदान आहिनि ऐं उन्हनि जी सियासत में हर जाइ ते उन्हनि खे रिस्पेक्ट मिली आहे ऐं उन्हनि सां जेको बि फ़ैसिलो थिए थो PDM जो हुननि सां ज़रूरु ॻाल्हि ॿोल थिए थी ऐं उन खां पोइ उहे सजेशन्स जेके रखिते वञनि थियूं पियूं। जेकॾहिं ज़रूरत पवंदी त थी सघे थो इन्हनि शयुनि खे PDM जे प्लेटफॉर्म तां ई तव्हांखे अनाउंसमेंट मिलंदी त इहे शयूं, इहे ऑप्शन बि इस्तेमालु थी सघनि था। बाक़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी न सज़ाउनि खां डिॼंदी आहे न ई कंहिं एहतसाब खां डिॼंदी आहे। असां एहतसाब करण जे लाइ तयारु आहियूं। अच्छा, तव्हां फॉरेन फंडिंग केस जी ॻाल्हि कई आहे। हिन वक़्तु न सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी पर अपोज़िशन जूं सभु पार्टियूं जूं नज़रूं जेको आहिनि फॉरेन फंडिंग केस में आहिनि ऐं हू होपफुल बि आहिनि त शायदि इन में वज़ीर आज़म साहब ऐं PTI गिल्टी साबित थिए। पर जॾहिं फॉरेन फंडिंग जी न सिर्फ़ु PTI जी ॻाल्हि थी अचे त PTI इहो सुवाल बि उथारे थी त पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे या अपोज़िशन जूं ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि फॉरेन फंडिंग थी आहे। त जेकॾहिं इहो केस उभरियो त यकीनन इहे क्वेश्चनेबल सभु पार्टियूं आहिनि ऐं इन जा तफ़सील जॾहिं ईंदा त किथे ईअं त न थींदो त तव्हां जंहिं मामले ते ख़ुशि थियो पिया उहो ई मामिलो अपोज़िशन जे ॻिचे में पइजी वञे? न त अलाह जो शुक्र आहे कि असां इन शइ में गिल्टी न आहियूं, पर जेकॾहिं केस हलियो बि त असां उन खे साम्हूं करण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी हाणे ॻाल्हि आहे फॉरेन फंडिंग ते जेको 7 सालनि खां स्टे ऑर्डर वरितो वियो ऐं उन में स्क्रूटनी ते बि ऑब्जेक्शन कयो वियो ऐं उन केस खे पब्लिक करण खां बि मना कयो वियो, त तंहिंजो मतिलबु आहे त काथे न काथे कोई अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे हो ऑलरेडी गिल्टी आहिनि। छो न उन केस खे फाइनलाइज़ कयो वञे थो, छो न उन ते डिसीशन अचे थो। जेकॾहिं डिसीशन ईंदो त जेके सादिक़ अमीन जो टाइटल खणी वेठल आहिनि इहे सादिक़ अमीन न रहंदा, पोइ त तव्हां ॾिसी सघो था त इन ते केतिरा सख़्तु फ़ैसिला थी सघनि था। त असां इंतज़ारु कयूं पिया त जल्द ई फॉरेन फंडिंग केस जो रिज़ल्ट अचे त हिन पार्टी जेका ॿियनि खे करप्ट चवंदी आहे उन्हनि खे ख़बर पए त करप्ट केरु आहे ऐं करप्शन काथे घणी थी आहे। ठीकु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अॻुवाण ऐं क़ौमी असैम्बली में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मेंबर आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक खां बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। हिन वक़्तु असां सां वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे लाल माली साहब, जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो क़ौमी असैम्बली जो मेंबर आहे। सलाम लाल साहब। वालेकुम सलाम साईं मुंहिंजा। लाल साहब, इहो ॿुधायो त वज़ीर आज़म साहब जो जेको बयानु आहे इन ते हिकु तमामु घणा सवाल उथनि पिया, जंहिंमें वज़ीर आज़म साहब चयो आहे त सिंध जेको सूबो आहे उहो असांजो न आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। त हिकु वज़ीर आज़म जे मनसब ते वेठल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो वज़ीर आज़म जो इहो बयानु छा था सम्झो त मनसब उनखे अहिड़ी इजाज़त ॾिए थो त हिकु सूबे खे डिसोन कयो वञे? महिरबानी गोहर, इन ते काफ़ी वज़ाहत हाणे थी चुकी आहे। प्राइम मिनिस्टर जो मक़सदु इहो चवण जो हुयो त हुते असांजी हुकूमत नाहे, हुते पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं ॿियनि सूबनि में KPK पंजाब में PTI जी हुकूमत आहे ऐं बलूचिस्तान में इत्तेहादियुनि जी हुकूमत आहे। इहो इन हवाले सां हुयो।
ऐं जेकॾहिं तव्हां इहो तसवर कयो त इमरान ख़ान इहो कीअं थो चई सघे त हीउ सूबो जेको आहे पीपल्स पार्टी जो आहे, छाकाणि सिंध सिंधियुनि जी आहे, सिंधी माण्हुनि जी आहे, के बि पार्टी जी न आहे। ऐं सभिनी पार्टियुनि जेको आहे ख़ासि तौर ते जिन सिंध खे रूल कयो आहे हुननि सिंध खे नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु ॾिनो आहे। हीउ सूबो हुननि जो बि न आहे, हीउ सिंध जे माण्हुनि जो आहे ऐं पाकिस्तान जी फर्स्ट रेज़ोल्यूशन ॾींदड़ ऐं पाकिस्तान जे क़याम जी ज़मानत ॾींदड़ सूबो आहे। अच्छा, तव्हां इहा वज़ाहत कई, जॾहिं त इहो ॿुधायो त वज़ीर आज़म साहिबु जॾहिं बि कोई तरक़ियाती कमनि जी ॻाल्हि कंदो आहे त उहो कराची जी ॻाल्हि कंदो आहे। ज़ाहिर आहे कराची सिंध जो हिसो आहे ऐं ज़ाहिर आहे सिंध कराची खां अलावा बि पूरी सिंध आहे, त वज़ीर आज़म साहिबु कॾहिं ज़िक्र बाक़ी सिंध जो ज़िक्र न कयो आहे ऐं न ई वरी कॾहिं बाक़ी सिंध जो दौरो कयो आहे, न ई मनसूबनि जो को ऐलान कयो आहे। या त इहो छा था सम्झो त छा सबबु इहो आहे त कराची मां कुझु PTI खे सीटूं मिलियूं आहिनि, इन सबबु बाक़ी सिंध खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे? हाणे इन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी त ताईं जेका आहे इंफॉर्मेशन उहा नाक़िस आहे। PTI हुकूमत पंहिंजो आहे जेको सखर खां हैदराबाद मोटरवे बि ठाहे पई, रोड ठाहे पई। प्राइम मिनिस्टर दौरो कयो थरपारकर जो ऐं उते बि हिकिड़े पैकेज जो ऐलान कयो ऐं थरपारकर जेको सभ खां वधीक ग़रीब ज़िलो आहे पंहिंजे सूबे सिंध जो, उते सॼी आवाम लाइ हर फैमिली लाइ उन में फैमिली हेल्थ कार्ड जो ऐलान कयो आहे। सिंध जो वाहिद ज़िलो आहे जंहिंमें सभिनी खे हेल्थ कार्ड ॾिनो वियो आहे जंहिंजी अमाउंट बिलियंस में थिए थी ऐं उते RO प्लांट्स ऐं समर पंपनि जो बि जेको आहे ऐलान थियल आहे, उहे बि प्रोसेस में लॻी रहिया आहिनि। ऐं हुते हींअर NA 221 ते तव्हां ॾिसो हिकिड़े दफ़ा इलेक्शन बि हींअर उते ज़मनी इलेक्शन हलंदड़ आहे जिते तहरीक इंसाफ़ जे पारां हिकिड़े उतां जे मक़ामी उम्मीदवार निज़ामुद्दीन रामू खे टिकट ॾिनो वियो आहे, जंहिं लाइ वर्क बि उन्हनि जो पंहिंजो जारी आहे। हिकिड़े पासे सिंध सरकार वर्क करे रही आहे त हिकिड़े पासे हू मिस्कीन अमन रामू जो पुटु ऐं राम जेको आहे पंहिंजो वर्क करे रहियो आहे। हाणे जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि था कयो त कराची लाइ छो थो करे, त इहा ॻाल्हि करण वारा ऐं जेको बि इहा ॻाल्हि कनि था उहो इन सिंध खे नुक़सानु ॾियण वारी ॻाल्हि खे तक़वियत ॾियनि था, छाकाणि सिंध जेको आहे उन जी कराची दिलि आहे ऐं उन कराचीअ खे कई वक़्त खां इग्नोर कयो वियो ऐं उन में जेकॾहिं प्रोजेक्ट्स अचनि था, कमु थियनि था, त इहो कमु बि सिंध जा ई आहिनि। साईं इन खे सिंध जे माण्हुनि खे ख़ुशी थियणु खपे। नंबर 3 ॻाल्हि इहा आहे त यकीनी तौर ते इहे सियासी कंपल्जन्स थींदियूं आहिनि जिते तव्हांखे सीटूं मिलंदियूं आहिनि, जिते तव्हांखे माण्हू वधीक वोट ॾींदा आहिनि, जिते तव्हां हुननि माण्हुनि जी रिप्रेज़ेंटेशन हिते आयल आहे। हिते तव्हां ॾिसो जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका फेडरल हुकूमत आहे उहो 2/3 मेजॉरिटी वारी न आहे, उहो कुझु मेंबर जी अक्सरियत सां जेका इहा आहे असांजी हुकूमत सिंध पाकिस्तान फेडरल हुकूमत ठहियलु आहे। त यकीनी तौर ते जॾहिं कराची जा जेके नुमाइंदा आहिनि हिते हू पुश कनि था त डेफिनेटली उन्हनि खे बेनिफिट मिले थो ऐं यकीनी तौर ते इमरान ख़ान इहो चवंदो रहियो आहे। इहा ॻाल्हि असां पार्लियामेंट्री कमेटी में ख़ान साहब खे चई आहे त सिंध जेको आहे उन में जंगल जो कानून आहे, उन में जेके पैसा अचनि था उहे लुटिजी वञनि था, उहे करप्शन जे जेको वर चढ़ी वञनि था ऐं यकीनी तौर ते जेको कुझु थियो आहे उन खां कई गुना वधीक सिंध में करण जी ज़रूरत यकीनी तौर ते मौजूदु आहे। लाल साहब इहो ॿुधायो त PDM जी जेका सॼी जिदोजहद हुई, जेतोणीकि उन्हनि जो इस्तीफ़ाउनि वारो मामिलो हो उहो बि ज़ाहिर आहे वापसि वरितो वियो। हिन वक़्तु ताईं इस्तीफ़ाउनि वारो मामिलो न आहे। इलेक्शन में हिसो वठनि पिया, ज़िमनी में ऐं सेनेट में बि हिसो वठंदा, जॾहिं त इस्लामाबाद तरफ़ लॉन्ग मार्च वारो बि मामिलो पोइते पइजी वियो आहे। त तव्हां छा था सम्झो त हाणे जेको ज़रदारी साहिबु चयो त इन्हनि खे पार्लियामेंट जे फोरम ते असां टफ टाइम ॾींदासूं, त अपोज़िशन इन पोज़ीशन में आहे त पार्लियामेंट जे फोरम ते हुकूमत खे टफ टाइम ॾींदी, छो त इजलास हलंदड़ आहिनि। असांखे नज़र इहो अचे पियो त हुकूमत कोरम पूरो करण में बि हाज़िर आहे। तव्हां छा चवंदव? ॾिसो, सभ खां पहिरीं तव्हांजी प्रोग्रामनि में असीं इहा ॻाल्हि कंदा रहिया आहियूं त जेको PDM ठहियो आहे उन जूं 2 मेन पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, जेके नून लीग ऐं पीपल्स पार्टी आहिनि, ऐं इहे ॿई गैर फितरी इन्हनि जो इतिहाद आहे, इन्हनि जो गॾिजी हलणु मुमकिन न आहे। ऐं इहे ॿई उही पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जिन नैब जो चेयरमैन मुक़ररु कयो, जिन कॾहिं नैब लॉज़ में जेका आहे उहो
तरमीम न कई ऐं हाणे नैब जे ख़िलाफ़ ई रड़ियूं उही ॿई पार्टियूं आहिनि जेके करे रहियूं आहिनि ऐं जेके मेजॉरिटी केसिस नैब में आहिनि ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी ते ऐं उनजी क़यादत ते उहे नवाज़ लीग जे दौर में ई क़ाइमु थिया ऐं आसिफ़ ज़रदारी खे वधि जेल में नवाज़ शरीफ़ ई रखियो हो। PDM जो हलणु नामुमकिन हो ऐं हाणे तव्हां ॾिसो त हुन जेके ॻाल्हियूं कयूं इस्तीफ़ाऊं ॾियण जूं, हाणे सभ खां पहिरीं हुनजी धमकी त इस्तीफ़ाऊं ॾींदासीं, हाणे इस्तीफ़ाऊं तां हू विथड्रा थी चुका आहिनि छाकाणि हुनखे ख़बर हुई त जेकॾहिं हिकिड़े ॾींहुं इस्तीफ़ा ॾींदा त इनशाला हिकिड़े हफ़्ते अंदरि इलेक्शन कमीशन वरी जेको आहे उन ते ज़मनी चूंडनि जो ऐलान कंदो। उन खां पोइ लॉन्ग मार्च जी ॻाल्हि थी, उन खां पोइ हुननि पार्लियामेंट में इन पार्लियामेंट वारी धमकी बि हिननि जी ईअं ई सम्झो जहिड़ी हिननि जी इस्तीफ़ाउनि जी धमकी हुई ऐं जहिड़ी हिननि जी पंहिंजो लॉन्ग मार्च जी धमकी हुई। सो इहो मुमकिन न आहे त पार्लियामेंट में अची पंहिंजो को रोल प्ले कंदा ऐं ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी ॾिसो तमामु बैकफुट ते वियल आहे ऐं पीपुल्स पार्टी जेका आहे कंहिं बि सूरत में नथो नज़र अचे त को नवाज़ लीग सां गॾिजी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे ख़िलाफ़ु कुझु करणु चाहे थी, छाकाणि त ॿिन्ही पार्टियुनि वटि को बि इख़लाक़ी जवाज़ न आहे ऐं ॿिन्ही ते एतिरा सियासी केसिस ऐं शयूं मौजूदु आहिनि जो शायदि उन लाइ इहो मुमकिन न आहे त हू को पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां मुक़ाबिलो करे सघनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका असीं चऊं त ताक़त आहे उहो अवामी आहे ऐं अवाम हिननि खे थोॾे छॾियो, अवाम हिननि खे रद्द करे छॾियो जे सबबु हाणे ई बौखलाइट जो शिकार आहिनि। ऐं तव्हां ॾिसो पार्लियामेंट जो इजलास हलंदड़ आहे ऐं उन में हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो हिन जी चोरी, हिन जी करप्शन, हिननि जी जेका आहे नारवी जो त हाणे सेनेट इलेक्शन जे लाइ ई चवंदा रहिया हुआ त सेनेट इलेक्शन्स में ओपन पाण हुननि चयो चार्टर ऑफ डेमोक्रेसी में त ओपन बैलेट हुजणु घुरिजे, पर हाणे हू हुन तां हथु खणी विया आहिनि, चवनि था न सीक्रेट बैलेट हुजणु घुरिजे त जीअं ही सियासी जेको ख़रीदार थी सघनि, सियासी मेंबरनि जा जेके पंहिंजो पाण खे विकिरो कनि था, हॉर्स ट्रेडिंग खे प्रोमोशन ॾियणु चाहिनि था। ॿिए तरफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे जेको चए थी न ट्रांसपेरेंसी हुजणु घुरिजे ऐं वोट ओपन इस्तेमालु थियणु घुरिजे, कंहिंखे चोरी करण जो, कंहिंखे डिच करण जो हक़ न हुजे। सो ही पार्टियूं जेके आहिनि स्टेटस को जूं पार्टियूं आहिनि, कंहिं बि सूरत में तब्दीली नथियूं चाहिनि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो तय आहे त हर सूरत में इन माहौल खे तब्दील कंदी ऐं इन सियासी निज़ाम खे ऐं सिस्टम खे तब्दील कंदी। लाल साहब ॿ टे चैलेंजेस आहिनि हुकूमत खे। हिकु त फायर एंड फंडिंग केस बि ज़ाहिरा सर ते आहे ऐं उनखां अलावा जेको पार्लियामेंट में जेका अक्सीरियत आहे उहा PTI जी तमामु हिकिड़ी महदूद अक्सीरियत आहे ऐं ॾिठो इहो वियो आहे त जेके हुकूमती इत्तेहादी आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि में पंहिंजा तहफ़ुज़ात बेचैनी ज़ाहिर कंदा रहिया आहिनि। त तव्हां छा था सम्झो जेकॾहिं फायर एंड फंडिंग केस में PTI हुकूमत बची वञे थी त पोइ जेकॾहिं इत्तेहादी साथ छॾे वञनि था या अदम एतमाद वारो जेको PDM वारो मामिलो आहे त पोइ मुश्किल सूरत हाल त आहे, एॾो आसान। ॾिसो तव्हां फॉरेन फंडिंग जी जेका ॻाल्हि कई आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिब इहो ऐलान कयो आहे त हू ओपन हियरिंग करण लाइ बि तयारु आहे, ओपनली हियरिंग में वञण लाइ तयारु आहे ऐं न सिर्फ़ु जेको आहे इहो फॉरेन फंडिंग जी जेका आहे केस जेको आहे न सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी जो हुजे पर सभिनी पार्टियुनि खे उन ते इन्वेस्टिगेट कयो वञे। नंबर 2 तव्हां जेका ॻाल्हि कयो था उहो सॼी मफ़रूज़नि ते आहे त हीअं थींदो त हू थींदो, हू थींदो त हू थींदो। जेकॾहिं पंहिंजो इलेक्शन कमीशन को फ़ैसिलो करे बि थी त उनखे उहो फ़ैसिलो के इम्प्लीमेंटेशन लाइ वरी बि फेडरल गवर्नमेंट जी ज़रूरत पवंदी ऐं कोर्टनि जे थ्रू ई अचिणो पवंदो। उहो को ईअं फ़ैसिलो न आहे जंहिं लाइ एतिरो जल्दी अचण वारो नथो लॻे। जेका लिटिगेशन हलंदड़ आहे उन में को जल्दी फ़ैसिलो अचे ऐं ईंदो त उन लाइ हिकिड़ो प्रोसेस आहे हिकु फौरी तौर ते उन जो को कोन्हे। पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सभिनी पार्टियुनि खे इहो चैलेंज बि करे थी ऐं इहो ऑफर बि करे थी त अचो सभिनी पार्टियुनि जो हिकिड़ो जॉइंट इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे त कंहिं किथां खां फॉरेन फंडिंग वरिती, छाकाणि हिन मुल्क में कई जेके माण्हू आहिनि उहे पार्टियूं आहिनि, सियासी पार्टियूं कई न बल्कि कुझु पार्टियूं आहिनि जिन खे फॉरेन फंडिंग थींदी रही आहे ऐं उन्हनि ते इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। बाक़ी हिननि जी नो ट्रस्ट मोशन आहे त उहो नो ट्रस्ट मोशन या तहरीक अदम एतमाद उहो हिननि जेका आहे कई पंहिंजो सेनेट चेयरमैन जे ख़िलाफ़ु आंदी हुई, पर अक्सरियत हूंदे बि ही हाराए विया हुआ। सो जेकॾहिं वरी बि हिननि को अदम एतमाद जी तहरीक आंदी त हिननि जो
लाल साहब इहो ॿुधायो त मौजूदा हिकु तरफ़ त PDM जी जदोजहद आहे ऐं PDM ज़ाहिर आहे अपोज़िशन जूं आम जमातूं हुन में मौजूदु आहिनि, डिटरमेंट बि उहो आहिनि। ॿिए तरफ़ जेके चैलेंजिस आहिनि हुकूमत खे उहे वधंदा था वञनि। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी जेका रिपोर्ट आई आहे उन में बि इहो आहे त 2 सालनि जी कारकर्दगी में करप्शन वधी आहे। हालांकि जेका मौजूदा हुकूमत आहे उहा नाज़ा रही आहे त हू करप्शन जो ख़ात्मो कंदा, ऐं जेको मुख्य नुक़्तो आहे उन में ई हुकूमत नाकाम थी वई आहे। फॉरेन फंडिंग केस आहे, ॿियूं शयूं आहिनि, चैलेंजिस वधी नथा वञनि। इनखे फेस करणु एॾो सवलो त न आहे। या त अपोज़िशन सां ॻाल्हियूं कयूं वञनि, जेको ख़ान साहब जे लहजे मां इहो लॻे थो त अपोज़िशन सां हू ॻाल्हियुनि जे मूड में बि न आहे। ॾिसो, जेको ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी जेके फाइंडिंग्स आहिनि उहे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे उन्हनि खे सम्झण जी त उहो कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते बेस करे थी। उहो शुरू थिए थी जेका रेड टेपिज़म खां, जुडिशरी खां, ते फाइलुनि जो रोकण खां समेत, ऐं रूल ऑफ लॉ, पंहिंजो क्वालिटी ऑफ डेमोक्रेसी समेत उन में कई शयूं आहिनि। इहा ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी जेको रिपोर्ट आहे इहो इन ते मुनसिर न आहे त रुॻो त कोई इहो फाइनेंशियल जेका आहे उहो उन में का ज़्यादती थियल आहे। सो यकीनी तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजूं कोशिशूं जारी आहे। जहिड़े तरीक़े खां तव्हां ॾिठो आहे त जहिड़े तरीक़े खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कोशिश वठे पई ऐं जहिड़ी तरह खां एहतसाब जो अमल जारी आहे, इहो पार्लियामेंट यानी ख़ासि तौर ते सेनेट में जेको ईंदड़ चूंडनि खां पोइ असांखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे अक्सरियत हूंदी, उन खां पोइ इहो वधीक इहो अमल तेज़ थी वेंदो। ठीकु आहे लाल माली साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदा। नाज़रीन, वेलकम बैक। असां सां स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी कुर्बान बलोच साहब। अस्सलाम वालेकुम कुर्बान साहब। कुर्बान साहब, वेलकम कयां थो तव्हांखे शो में। इहो ॿुधायो त जेको ज़रदारी साहब ॻाल्हि कई त असां पार्लियामेंट जे फोरम ते टफ टाइम ॾींदासीं गवर्नमेंट खे। हीअ इजलास बि हलंदड़ आहिनि, तव्हां कवर बि कयो, ॾिठो बि त कोरम जो बि मसइलो हुकूमत लाइ मसइलो आहे, ऐं ॿियो एहतजाज लाइ अपोज़िशन प्ले कार्ड बि खणी आहे ऐं वॾी तयारी करे थी। तव्हां छा था सम्झो त हाणे उहो जेको PDM जी रस्तनि वारी जदोजहद जलसनि वारी आहे, बाज़ाबता तौर ते पार्लियामेंट में उहा जदोजहद अची वई आहे, तव्हांखे नज़र अचे पई? न, मुंहिंजे ख़्याल में अञा उन में थोरो टाइम लॻंदो। ही इनिशियल तयारियूं आहिनि जेके शयूं ॾिसण में अचनि पियूं। माना उन में ॿियनि जमातनि खां वधीक मुस्लिम लीग नून वधीक सरगर्म आहे। जेके बि गुज़िरियल जुमे ते या इन खां अॻु में जेको सेशन थियो पहिरीं ॾींहुं जुमे वारो ख़ासि करे, उन में जेके प्ले कार्ड वग़ैरह हुया उहे नून लीग वारा मेंबर खणी आया ऐं तकरार बि करणु उन्हनि जो ई मूड हुयो। पर पोइ मामिलो जल्दी स्पीकर वाइंड अप करे छॾियो, तकरार न थी सघियो। पर हल इहा तयारी आहे ऐं इहा तयारी इन शक्ल में बि आहे त चयो वञे थो, माना ॿुधण में अचे थो त ईंदड़ हफ़्ते खां, सूमर खां जेको इजलास असेंबली जो थिए पियो, उन में इख़्तियार जे हवाले सां या जेके बि इशूज़ आहिनि, अवामी इशू आहिनि, उन हवाले सां बि मुस्लिम लीग नून इहो फ़ैसिलो कयो आहे त कोई एहतिजाज बि कंदी, ॿाहिरि रोड ते बि एहतिजाज थींदो, सुप्रीम कोर्ट ॾाढो बि एहतिजाज थियण जो। माना मुस्लिम लीग तसल में शदीद तसल वारे मूड में आहे। पीपल्स पार्टी तकरार में कोन पई वञे, बहरहाल हुकूमत सां बिहेव कोन थी बीठी, PDM सां आहे, पर उहो झेड़े जे मूड में कोन्हे। छो त ज़रदारी साहब जी पॉलिसी जीअं तव्हां ॻाल्हि कई त भई पार्लियामेंट जो फोरम तब्दीली वग़ैरह, हाणे इन में इहो प्रोसेस अञा हलंदो। छो त सेनेट जूं चूंडूं थींदियूं, सेनेट चूंडुनि खां पोइ जेकॾहिं इहो मरहलो ईंदो, जेकॾहिं अदम एतमाद वारो त चयो वञे थो त उहो सेनेट जे चूंडुनि खां पोइ ई थींदो। हाणे ओसि ताईं शयूं केतिरियूं मेच्योर थियनि थियूं, कहिड़ी शिकल वठनि थियूं, उन में अञा कुझु चई थो सघिजे त सूरताल किथे बीहंदी। पोइ पीपल्स पार्टी इन मूड में छो आहे? जेसि ताईं कुझु बि तय न थियो आहे, मामला तय न थिया आहिनि, इहो पीपल्स पार्टी तासिर छो पई ॾिए त जेको हू ॻाल्हियूं कनि पिया कंहिंसां बि, या जेको हू मेडिटेशन कनि पिया, त उन में हू कामयाबु वेंदा? माना हू जेको एग्रेसिव अंदाज़ हो उहो उन्हनि छॾे ॾिनो आहे। जीअं तव्हां चयो त पार्लियामेंट में बि सिर्फ़ु नवाज़ लीग जी हिकिड़ी मज़ामत नज़र आहे, पीपल्स पार्टी जी न आहे। पीपल्स पार्टी एॾो पुरएतमाद छो आहे? जेकॾहिं उहे ॻाल्हियूं
कामयाब न थियूं वञनि, अपोज़िशन जी कुझु ॿुधी न वञे थी, त पोइ फेस सेविंग पीपल्स पार्टी वटि छा रहंदी? मुंहिंजे ख़्याल में अञा पुरुमीद जी ॻाल्हि त हाणे उमेदनि ते दुनिया क़ाइमु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बि उहा ई सूरत हाल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हर मुमकिन इहा चाहे पई त हिकिड़ो त इस्तीफ़ाऊं न ॾिजनि। पहिरें ॾींहं खां पीपल्स पार्टी जो मौक़ुफ़ हो, बहरहाल पीपल्स पार्टी उन ते बीठी, माना इन करे फ़िलहाल लचक जो उन मुज़ाहिरो कयो त जीअं इतिहाद ठही वञे, हिकिड़ी शक्ल उनजी अख़्तियार थी वञे, तंहिं करे उन ज़िद ते न आई। ऐं हाणे बि पीपल्स पार्टी जो इहो आहे त इस्तीफ़ाउनि वारो मामिलो रुकिजी वियो। सेनेट जूं चूंडुनि में पीपल्स पार्टी बि हिसो वठे पई, मुस्लिम लीग नून बि हिसो वठे पई। माना इहो बि हिकिड़ो ॿियो जेको हर्डल हुयो हिन जी पार्लियामेंट्री निज़ाम जे हवाले सां, त बाबा उहो पार्लियामेंट निज़ाम सॼो टुटी वेंदो, त इहो बि हाणे रुकिजी वियो। हाणे माना उहो बि हाणे उन खां पोइ ॾिसजे त हाणे जेके वज़ीर अज़म जे इमरान ख़ान जे हवाले सां मामला आहिनि, उहो सिर्फ़ु इहो न आहे त रुॻो अपोज़िशन। हाणे अपोज़िशन खे इहो बि आसिरो आहे त जेके मुल्की मामला आहिनि जेके नथा हलनि, अवामी माना महांगाई जी सूरत हाल आहे, अवाम जा इशू आहिनि, बिजली क़ीमतूं आहिनि, गैस बहरान आहे, कर्ज़ वधी विया, करप्शन हाणे जी जेका निशानदेही इल्ज़ाम अचनि पिया, त हाणे अपोज़िशन खे पीपल्स पार्टी खे इहो बि आसिरो आहे त भला असांजे धिके ते न वञे, मथां ॿियो केरु धिको ॾेसि उन ते किरी पवे, वाह वाह त असांजी थी वेंदी, लह लस असांजी थी वेंदी। इहो आसिरो पीपल्स पार्टी खे इहो बि आसिरो आहे। कल्ह मां हिकिड़ो ॿियो दोस्त जर्नलिस्ट सां पार्लियामेंट मां जी निकिरूं पिया, जेको पीपल्स पार्टी वारो सीनियर अॻवान मिलियो, असां उन खां इहा ई ॻाल्हि पुछा की वाह छा आसिरो उमेद आहे? चई त ॻाल्हियूं त को मामला त कोन पिया हलनि, कोई ठहण जो बि कोई इम्कान कोन ॾिसणु पियो अचे। माना इहे उनजी वर्डिंग हुई। हाणे इहो आहे त या त असांजे धिके ते वेंदी या त हुननि जे धिके ते वञे। एक्शन प्लान हो, पीपल्स पार्टी अची टेक ओवर कयो ऐं पीपल्स पार्टी हुननि जो स्टेप वाइज़ जेको बि हुननि जा फ़ैसिला उन्हनि जा रिवर्स करे अची हाणे अदम एतमाद ते बीहारियो आहे। अदम एतमाद में बि जेकॾहिं जीअं सेनेट चेयरमैन जो इलेक्शन थियूं, उन में बि जेकॾहिं धोखो खाई वञनि थियूं, त पोइ छा था सम्झो त अपोज़िशन जूं जमायतूं नुक़सान में न वेंदियूं ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी प्रेशर में न अची ईंदी जॾहिं कुझु बि माना हाणे इहो अञा शयूं ॾिसंदो, सियासत रोज़ानी वारी ॻाल्हि आहे। शयूं डेवलप थियनि थियूं, शयूं तब्दील थियनि थियूं। हाणे माना कुझु शयूं हाणे ओचितो ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट अची, तव्हांजो करप्शन इंडेक्स तव्हांजे पाकिस्तान में वधी वियो। इमरान ख़ान दावेदार आहे त हुन करप्शन ख़िलाफ़ हुन रोकियो आहे, नेब सरगर्म रही, हेतिरा अरब उगाड़ी थी आहे। छा थियो? माना के शयूं किथे बिहाइंड द सीन त किथे किथे अहिड़ा ब्रॉडशीट वारो इशू आहे, उनजी जांच थिए पई। माना मुश्किल में इज़ाफ़ो पियो ठीकु थिए आहे। गवर्नमेंट ऐं इलेक्शन कमीशन हाणे थी सघे थो उन मां हुकुमरान जमात छुटी बि वञे, पर उनजे बावजूद माना इहो त तय आहे त हुकूमत तरफ़ां के मामला आम कारो वहिंवार वारा मुल्क जा उहे कोन पिया हलनि, त इहो केतिरो माना बर्दाश्त लाइक़ु आहे उन्हनि धुरियुनि लाइ बि जिन ते इल्ज़ाम आहे पुठिभराई करण जी, या जेको बि शयूं हुकूमत जी पुठिभराई कनि थियूं या जेको, त उन्हनि लाइ बि त हिकिड़ो इम्तिहान आहे त उहो सॼो खुआरी उहे खणनि पियूं ऐं हितां हिन पासे अजीब ग़रीब ॻाल्हियूं वज़ीर अज़म करे पियो, उनजा इतिहादी करनि पिया। हाणे गुज़िरियल ॾींहं तव्हां ॿुधो वज़ीर अज़म चए थो त सिंध सां असांजो वास्तो न आहे, सिंध असांजी न आहे, सिंध पीपल्स पार्टी जी आहे। इहो हिकिड़ो हुकूमत जो वफ़ाक़ जो सरबराह चवे थो जंहिंजी उतां नुमाइंदगी आहे सिंध में, ऐं सिंध असेंबली में उनजो अपोज़िशन लीडर आहे। पोइ त जेकॾहिं सिंध हुनजो न आहे त पोइ अपोज़िशन लीडर बि हुनजो न आहे, पोइ त हुनजा MNAs उतां चूंडियल उहे बि कोन्हनि, उहे लखे वोटर बि हुनजा न आहिनि जिन हुनजे नुमाइंदनि खे वोट कयो। ठीकु आहे कुर्बान साहब, वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, हीउ शो तव्हां ॾिठो। ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।